सिंध जे सामूंडी बेटन जी पट्टीअ ते वफ़ाक़ जे कब्ज़े गैर आइनी सदारती ऑर्डिनेंस तोड़े गैर कानूनी तौर ठाहियल पाकिस्तान बेट तरक्याती अथॉरिटी ख़िलाफ़ सिंध अवामी फोरम पारां शहबाज बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं सिंध बचाओ रैली कढी वई। उन मौक़े ते सिंध अवामी फोरम जे सदर हबीब जतोई, डॉक्टर हसन लिगारी, डॉक्टर अनवर हाजाणू, माशूक अबड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असीं सम्झूं था त वफ़ाक़ पारां सिंध जे बेटनि ते सिंध जे सामूंडी इलाइक़नि ते कब्ज़े जी साज़िश आहे ऐं सदर पारां ही ऑर्डिनेंस जेको नाफ़िज़ कयो वियो आहे उहो बुनियादी तौर ते सिंध जे वसीलनि ते ऐं सिंध जे बेटनि ते सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े जी साज़िश आहे ऐं इहो अॻिते प्लान आहे जंहिंसां सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि ते वफ़ाक़ कब्ज़ो कंदो। उन करे असां हिन ऑर्डिनेंस जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं आइलैंड अथॉरिटी वफ़ाक़ जेका ठही आहे उनजी मज़म्मत करियूं था ऐं उन्हनि जे वापसी जो फौरी मुतालबो करियूं था। असां सम्झूं था इहो सदारती ऑर्डिनेंस 1 यूनिट सिंध ते मड़ियो वियो आहे ऐं इहो आइन जे आर्टिकल 172 ते जे ख़िलाफ़ आहे। इनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं सिंध धरती जा जेके बेट ढंढूं डोरा आनी तौर ते बि आहे सिंध हुकूमत सिंध धरती जे माण्हुनि जी मिल्कियत आहे, अहिड़े क़िस्म जा क़दम न खया वञनि जंहिंसां मुल्की सालमियत खे नुक़सानु पहुचे। ऐं इन जे लाइ असां हर जॻह ते वञी सघूं हर एहतियात कंदे हर सिंधी सराबा एहतिजाज आहे। अॼोकी जेका हीअ एहतिजाज आहे जेका पुरअमन एहतिजाज आहे सभ खां पहिरीं असां पाकिस्तानी आहियूं ऐं उन खां पोइ हिन सिंध धरती अम्मा जी औलाद आहियूं। हिन सिंध अम्मा जी औलाद बाशऊर थी चुकी आहे ऐं असीं पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जो हिफ़ाज़त करे सघूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।